गुजारिश तो क्या मौलाना अब्दुल कदीर हक्कानी। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वलुल अंबियाए आदम व आखिरुहुम मुहम्मद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब दोस्त बुलंद आवाज़ से महबूबन करीमन जी खिदमत में दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी वाला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लिम। मोहतरम अजीज दोस्तों, आई मुसलमान भाइयों, रात जो काफ़ी हिस्सो गुजरी चुको आ। तकरीबन तहज्जुद जे टेम जा 2:15 थिया। लंबी चौड़ी तकरीर करण जी का भी जरूरत काने। महसूस कयां थो तो एकड़ी गाल अर्ज करे ख़त्म कयां। इंशाअल्लाह तफसीली कहीं बे दफ़े इंशाअल्लाह। काबिल सदे एहतराम बुजुर्गो, इन वक्त मुल्क पाकिस्तान में नबी महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस के खतरो आ। खत्मे नबूवत नबी जी ज़ात जो मसलो आ। खत्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ करण हर ईमान वारे जे मथा फर्जा जरूरी आ। जे नबी महबूब मोहम्मद अरबी जा एतरा एहसान जो असां गायूं त गाए नथा सघूं, जे गड कयूं त गड नथा करे सघूं। अल्लाह जे नबी जी वालदा बीबी आमना उहा भी मदीने में मदफूना। हजरत अब्दुल्ला भी मदीने में मदफूना। अल्लाह जा महबूब नबी एक डी पांजे पी माला दुआ पिया घुरन। तवज्जो तवज्जो कजो, कीमती गाल अर्ज़ थो कयां। आई गालियूं तवां जे लाइ तमाम जरूरी आहिनि ताकि गालियूं समझ में अचन। ये मेहनतूं, ही खर्च, ही जलसा, ये सिर्फ मानुन जी इस्लाह जे लाइ। असांजो जलसो हो बेर शरीफ का अगते बुहड़। जोर नमाज सा बेर शरीफ पढ़ी। शिकारपुर फजर मल दर्स दिनम वरी इते हींअर पहुतासूं। भज भजा जेका कयूं था ताकि मानुन जी इस्लाह थे ऐं पाण खे फ़ाइदो थे। इन करे थोरो तवज्जो कयो। अल्लाह जा नबी पांजी मां जे लाइ, पांजे पी जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरी रहा हुआ। ऐ रब मुझी अम्मा जी मग़फ़िरत फरमा,
ऐ रब बाबे अब्दुल्ला जी मग़फ़िरत फरमा। जने महबूब नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वालिदैन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरी रहा हुआ त हज़रत जिब्रील बि हुक्म रब्बे जलील महबूबन करीबन जी दरबार में हाज़िर थियो ऐं अची अर्ज़ कई या नबी अल्लाह कॾहिं उम्मत लाइ दुआ घुरंदा आहियो कॾहिं पीउ माउ जे लाइ दुआ घुरंदा आहियो। अल्लाह फरमाए थो हिक जे लाइ दुआ घुरो अॼु तव्हांखे इख्तियार आहे या पंहिंजे माउ जे लाइ दुआ घुरो पीउ जे लाइ दुआ घुरो या पंहिंजी उम्मत लाइ दुआ घुरो हिकिड़ी दुआ तव्हांजी क़बूल थींदी। महबूब जे अखियुनि मां पाणी गड़ियो फरमाई या अल्लाह जे इहा ॻाल्हि आहे त तुंहिंजी दरबार में मुहम्मद उम्मत जी बख़्शिश जी दुआ थो करे। थाने बूला खान वारनि जे लाइ दुआ पियो करे असां जे लाइ दुआऊं पियो करे एतरी नबी मोहब्बत पियो करे ऐं नबी जी ख़त्मे नबूवत जो मसर थी पवे असीं माच करे घरनि में वेही रहूं जॾहिं सभु ज़ुबानूं बीह वयूं जॾहिं सभु माण्हू बीह विया हटी विया बात बंदि थी विया कोई कुछण वारो न आहे त नबी जी इज्जत जे ख़त्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ जेकॾहिं को मर्द कलंदर मैदान में लथो त हज़रत कायदे जमीयत मौलाना फज़लुर रहमान साहब लखे माण्हुनि सूदो मैदान ते मिलियन मार्च में लही। तवज्जो करें आखिरी ॻाल्हि अर्ज़ कयां पैगंबर अलैहिस्सलाम जो एक सहाबी हजरत हबीब बिन ज़ैद अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसैलमा कज़्ज़ाब के ॾिसण जे लाइ महबूबन हुकुम फरमायो ए हबीब मुसैलमा कज़्ज़ाब के ॾिसी आ। उन दौर जो वॾे में वॾो हादसो इहो हो जो मुसैलमा कज़्ज़ाब कूड़ी नबूवत जी दावा कई ऐं उन दावा ते 1 लख उन जा पैरोकार हुआ 1 लख पैरोकार जेके मुसैलमा कज़्ज़ाब कूड़े दज्जाल ते कलमू पिया पढ़न। और में हजरत हबीब उते पहुतो त मुसैलमा कज़्ज़ाब उनका पुछे तो अतशहदु अल्लाहु अकबर चलो अतशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह छा मनी तो शायदी नी थो मोहम्मद करीम अल्लाह जो सच्चो रसूल साहबी रसूल फरमायो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु गवाही तो ने अल्लाह का सवा ॿियो कोई इबादत जे लाइ कोन्हे इहा बि शायदी बि पांगे धुल थो ॾियां त मुहम्मद करीम अल्लाह जो सच्चो रसूल चई ठीकु आहे अतशहदु इन्नी रसूलुल्लाह भला इहा गवाही ॾी थो त मां मुसैलमा अल्लाह जो रसूल आहियां। तॾहिं उन साहबी रसूल चयो अना असमो ला अस्माउ मा तकूल यार मां बोड़ो आहियां मुंहिंजे कननि में ॿुधण में नथो अचे तू छा पियो चवीं छा पियो भौंकी मूंखे ॿुधण में नथो अचे। जी अतशहदु इन्नी रसूलुल्लाह मां अल्लाह जो रसूल आहियां मुसैलमा कूड़े चयो त साहबी चयो अना असमो ला अस्मो मा तकूल जेको तू चवीं पियो यार मूंखे ॿुधण में कोन पियो अचे मुंहिंजा कन इन जे क़ाबिल ई कोन्हनि जे नबी मुहम्मद अरबी जी नबूवत खां सवा ॿिए जी नबूवत ॿुधी सघां कूड़े नबी जी नबूवत जी दावा ॿुधी सघां इन जे लाइ मुंहिंजा कन ॿुधण जे लाइ आमादा कोन्हनि। जी हू चवां थो मुहम्मद त ॿुधी पियो मुंहिंजी नबूवत त तूं बोड़ो आहीं हुकुम कई जल्लाद तलवार खणिया वार कर जल्लाद जालिम जोर से तलवार जो वार कयो बाह किरी पई बाह कटजी वई जी हाण बुधाए जी अना असमो ला अस्मो मा तकूल मां बोड़ो आया तो वारी गाल बुद्धि कोन थो सघां जी भला अतशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह तो ओडी मले चए अशहदु अल्लाह
इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। शायदी तो ने अल्लाह का सवा ॿियो कोई इबादत जे लाइ कोन्हे। शायदी तो ने हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो भी अल्लाह जो रसूल भी है। कई वरी भी जल्लाद भी बाह कटी, टंगू कपजी वयूं, बाहूं कपजी वयूं, अल्लाह जे दर ते शहीद थी वियो। पर उन साहबी रसूल जे अंदर जी खत्मे नबूवत जे मसले ऐं मोहब्बत जे ज़र्रे बराबर भी लचक महसूस कोन थी। जान खत्मे नबूवत जी इज्जत जे मथा घोरे कुर्बान करे वियो। असां के भी जज्बो हुजण खपे। कुरान पाक में खत्मे नबूवत जो बयान 100 आयतुन में आई। नबी पाक जी हदीसुन जे 210 हदीसुन में खत्मे नबूवत जो बयान। अचो असां खत्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, नामूस रिसालत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, कादियानियत जा रस्ता रोकण जे लाइ हक़ जे आलिमन जो साथ ॾियो। हक़ जे आलिमन जो साथ ॾियो। अदा बोरी आ न कणक हींअर 1200 रुपया कणक जो मण खणी घर खणी आयो, बोरी खोले बुक भरे जो ॿाहिरि कढियो त कणक सां नंढड़ा नंढड़ा भितर बि तुरी ईंदा। अदा कणक त 1200 में, ये भितर घणे में पिया? ये 1200 में। भितरन सियाणप कई कणक जो पासो वरतऊं, कणक जे अग में तुरी आया। असां भितर आहियूं, पत्थर आहियूं, नालायक आहियूं, बेकार आहियूं, गुनहगार आहियूं, खाली अमल कुछ कोन्हे। पर जेकॾहिं असां बि पासो वठंदासूं आलिमन जो, आलिम जे क़यामत जे ॾींहुं जन्नत जे अग में तुरिया त तो जणा मोजड़ा भितर बि उन्हनि सां गॾिजी जन्नत जे अग में तुरी वेंदा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।